नाज़िम टंडोलायर भरसा हदीकी माइनर जी पुछड़ी जे आबादगारन इरीगेशन अमले जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां हींअर टंडो आदम सब डिवीज़न 2 मज़ा निकिरंदड़ हदेकी शाख जी पुछड़ीअ ते बीठा आहियूं। उते जा पुछड़ी जा आबादगार आहिनि, सरापा एहतजाज आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त गैर कानूनी तौर ते हिते बासर जेके माण्हू आहिनि से वाटर कोर्स कढाइनि पिया, जॾहिं त हुननि जो इहो बि चवणु आहे त हाई कोर्ट जी मना कयल आहे त हिन शाख ते को बि नओं वाटर का रिआयत न थींदी। उन जे बावजूद बि हितां जा बासर जेके माण्हू आहिनि पंहिंजे ताक़त ज़रिए ऑफिसरनि सां मिली भगत करे ऐं पंहिंजो वाटर कोर्स कढण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन्हनि जे हवाले सां हितां जा आबादगार सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिते धरणो हाणे वेठा आहियूं असां तां एसी एरीगेशन इंजीनियर साहब एसडीओ साहब हिते दारोगा सर्वेल असां उन्हनि खे चयो त भई हिते करे तव्हां ही वाटर जेको हाई कोर्ट जे मना जे बावजूद ही तव्हां जेके पाइप वाटर कोर्स नवां कढो पिया इन्हनि जो को कागज़ को पन्नू साईं को बि कागज़ पन्नू कोन्हे। हिते सिर्फ़ु इहो आहे ही जेको ठेकेदार आहे HRC वारो वो खुदि शाख ठाहे पियो, उनजी 200-250 एकड़ ज़मीन आहे। हिकिड़ो वाटर अॻु में जेको पुराणे ज़माने जो उनजो वाटर आहे उहो वाहे, असांखे एतिराज़ न आहे, पर हिकिड़े वाटर जी बजाए 2 वाटर ॿिया बि कढे पियो ऐं 2 वाटर जॾहिं ही निकिरंदा हाई कोर्ट चयो आहे त भई पुछड़ी खे पाणी न पुॼंदो, आईंदा हिन शाख ते को बि वाटर कोर्स न निकिरंदो। उन जे बावजूद बि ही माण्हू जेको आहे त एरीगेशन सां पावरफुल माण्हू आहे, ताक़तवर माण्हू आहे, इन जा वॾा तलकाद आहिनि। उन ताक़त जे ज़ोर ते असां ग़रीबनि ऐं मिसकिननि जी पुछड़ी आबादगारनि जो हक़ जेको आहे ज़ोरी दॿाइणु चाहे थो, कूड़ा वाटर कढणु चाहे थो। तव्हां ॾिसो सुबुह हीअ त खोटियो अथनि नओं वाटर ठाहिण लाइ जेको असीं हिते वेठा 3-4 ॾींहं खां सरापा एहतजाज ते वेठा आहियूं। को बि ऑफिसर सां मिलण लाइ तयारु कोन्हे। असां उन्हनि खे फैक्स असां उन्हनि खे SMS बि कया आहिनि, फ़ोननि ते बि ॻाल्हायो, चवंदा अचूं था असां सां ॻाल्हायो। ही हिते चाचड़ साहब जो ही ठीको आहे, हिते चाचड़ साहब जी बि ज़मींदारी आहे। हुनजो ऑलरेडी हिते वाटर कोर्स ते पाणी आहे। उन जे बावजूद बि हू 2 गैर कानूनी वाटर कोर्स कढाए पियो सिर्फ़ु इन 300 एकड़ जे लाइ। हाँ असीं जे स्पॉट ते बीठा आहियूं, इन स्पॉट खां हेठि सिर्फ़ु 3 वाटर आहिनि। जेकॾहिं इहो 2 वाटर जो वरी बि जेकॾहिं 2 वाटर इहे नाजाइज़ निकिता त वरी बि असांजो त पाणी हलियो वेंदो। इन करे असां पुछड़ी आबादगार सभु हिते सरापा एहतजाज बीठा आहियूं त हीअ गैर कानूनी वाटर कोर्स आहे। असीं हरगिज़ इहो वाटर कोर्स कढण कोन ॾींदासीं। गैर कानूनी वाटर निकल रहे हैं 2 और पुछड़ी के हम खातेदार हैं 4-4 एकड़ के, किसी के 2 एकड़, किसी के 4 एकड़, किसी के 20 एकड़। तो ये बड़ा जमींदार है जोर जबरदस्ती गैर कानूनी निकाल रहा है, गैर कानूनी 2 मांडू निकाल रहा है जबरदस्ती। उन में वाटर पियो निकिरे जेको असांखे हिकिड़ो चकर अॻु में बि पुछड़ी में बदिरायो राति जो 12 बजे आया अची असांजे हमरा चाचड़ साहब जो विढ़नि पिया मथे केस करे माना असांखे जेको तो तंग करे पोइ बि गुंडी खोले वियो हलियो, वरी बि नाजाइज़ी करे वाइनि पिया। असां वटि पुछड़ी में पाणी पहुचे ई कोन पियो। जितने भी जो भी हैं सब बड़े भाइयों से और सबसे गुजारिश ये है कि मेहरबानी करके हमारी जो ये वाटर निकल रही है इधर से गैर कानूनी वाटर निकाल रहे हैं चाचड़ साहब, इनसे मेहरबानी अपील करते हैं कि हमारे को जो है कि ये काम ना होने दें, क्योंकि हमारे बच्चे छोटे छोटे बच्चे हैं, भाई हैं, बहन हैं, हम उनको क्या भूख मारेंगे, क्या करेंगे उनके साथ। हमारे को इंसाफ दिलाए, हमारे को किस चीज़ का इंसाफ नहीं मिल रहा है। हमारी कहाँ पूछड़ी पे लग रही है वाटर, और ये देखो 50-500 एकड़ बनी वाले यहाँ से अपनी मर्जी से वाटर निकाल रहे हैं। कैमरामैन टीम सागर नसीर मोहम्मद शाह, मेरान TV टंडोला।